अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 11 जून 2023 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। क़ौमी अवामी तहरीक ऐं जीए सिंध क़ौमी पार्टी पारां सिंध हुकूमत जी पेश कयल बजट अवाम दुश्मन करार। सिंध जे क़ौमी दानिश्वर मौसीक़ी जे ॼाणू कहाणीकार ऐं तारीख़ नवीस रसूल बख़्श दरस जो जनम ॾींहुं मल्हायो वियो। सिंध सुजागी फोरम पारां तक़रीब मुनक़िद। जीए सिंध स्टूडेंट्स फेडरेशन पारां ॻाटे टोड़ फीसनि ख़िलाफ़ 30 अगस्त ते सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान। अवामी तहरीक सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियण जो मुतालबो करे छॾियो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध जी 2247 अरब जी बजट पेश कई वई, जॾहिं त पघारनि में 35% ताईं वाध कई वई। पेंशन में 17.5% इज़ाफ़ो। सिंधी असम्बलीअ जे स्पीकर आगा सिराज दुरानी हेठि थियल इजलास में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बजट पेश कई। बजट पेश कंदे सैयद मुराद अली शाह चयो त हलंदड़ माली साल आमदनी जो काथो 2209 अरब रुपया लॻायो वियो। बजट जो खसारो 37 अरब 79 करोड़ रुपया आहे। तरक़ियाती ख़र्चनि जी मद में 689 अरब 60 करोड़ रुपया रखण जी तजवीज़ आहे। सूबाई तरक़ियाती प्रोग्राम लाइ 697 अरब रुपया ऐं गैर तरक़ियाती बजट लाइ 1411 अरब रुपया रखण जी तजवीज़ पेश कई वई। कराची जे मेगा मनसूबनि लाइ 12 अरब रुपया, तालीम खाते लाइ 353 अरब रुपया मुख़्तस कया विया, जॾहिं त ज़राइत खाते लाइ 11 अरब 91 करोड़, सिहत खाते लाइ 44 अरब 36 करोड़ ऐं आपाशी खाते लाइ 52 अरब रुपया मुख़्तस कया विया। आबादगारनि लाइ ज़रिए औज़ारनि ते 50% सब्सिडी जो पिणु ऐलान कयो वियो। ॿोॾि सबबि हलंदड़ साल 100 अरब रुपयनि जो वाधू बार पियो, जॾहिं त सिंध जे सुञाण धुरियुनि पारां बजट खे अवाम दुश्मन करार ॾिनो वियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे बजट खे रद्द कंदे चयो आहे त बजट में अवाम लाइ कुझु बि नाहे। वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत महांगाई ते ज़ाब्तो न आंदो आहे। पघारनि ऐं पेंशननि में मुलाज़िमनि खे मायूस कयो वियो आहे। बजट में सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि में 50% ऐं पेंशन में 30% इज़ाफ़ो कयो वञे। लाड़काणो, मिठी, बदीन, मिरप्रखास, शिकारपुर, कंदकोट, सांगड़, बदीन, नौशर फिरोज, सिजावर ज़िलनि में सनअती ज़ोन क़ाइमु कया वञनि। हुन चयो त वफ़ाक़ी ऐं सूबाई बजट अशराफिया दोस्त बदिरां अवाम दोस्त ठाही वञे। बिजली, पेट्रोल ऐं गैस जूं क़ीमतूं घटायूं वञनि। समूरा गैर क़ानूनी परॾेही वापसि पंहिंजे मुल्कनि ॾांहुं मोकिलिया वञनि। दवाऊं ऐं सोलर खां सवाइ समूरा इम्पोर्ट्स 5 साल रोकिया वञनि। अयाज़ लतीफ़ पली जे वधीक चयो त वफ़ाक़ी हुकूमत महांगाई ते ज़ाब्तो न आंदो आहे। महांगाई आसमान सां ॻाल्हियूं करे रही आहे, जंहिंजे करे मिसकीन माण्हू मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अवामी जमहूरी पार्टी जे सदर एडवोकेट सैयद लाल शाह, शेर चांडियो, आदिल चांडियो ऐं वजदान सियाल चयो आहे त मुल्क मुआशी बुरहान जो शिकार आहे। नौजवान बेरोज़गारी सबबि डिप्रेशन जो शिकार थी विया आहिनि। वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत वारा नौजवान लाइ को रिलीफ वारो पैकेज न ॾेई सघिया आहिनि। वफ़ाक़ी बजट अवाम दुश्मन बजट आहे, जंहिंमें गरा टैक्स लॻाए ग़रीब अवाम खां जीअण जो हक़ खसियो वियो आहे। अवाम बुख बदहाली जे करे परेशान आहे। मथां वरी बजट में नवां टैक्स लॻाया विया आहिनि। जीए सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर चयो आहे त बजट में डैमनि लाइ रक़म रखणु तबाही खे दावत ॾियण जे बराबरि आहे। भाषा डैम हुजे, महमद डैम हुजे या थल कैनाल जी तोसी हुजे, क़ौमी पार्टी पाणी जे सभिनी रिथाउनि खे दरिया दुश्मन मनसूबा सम्झे थी, जिन मां कंहिं फ़ाइदे बदिरां तबाहियूं पले पवंदियूं।
जारी कयल बयान में नवाज़ खान ज़ोर वधीक चयो आहे त पाणी जूं नयूं रिथाऊं आणण बदिरां दरियाई सरिश्ते खे बचाइण जी ज़रूरत आहे। दरियाउनि सां हथ चुराइण जे नतीजे में हीउ ख़ितो माहौलियाती तबाही ऐं मौसमी तब्दीलियुनि जे वर चढ़ी रहियो आहे। उन करे डैम ठाहिण बदिरां फितरी वहकरा बरक़रार रखिया वञनि। पाणी खोड़ जो तालुक़ हिन ममलिकत जे सियासी पॉलिसियुनि ऐं पंजाब जी बालादस्ती सां आहे। क़ौमनि जे वसीलनि ऐं हक़नि जी हिफ़ाज़त ऐं एहतराम सां ई मसइला हल थी सघनि था। नवाज़ खान ज़ोर वधीक चयो त बजट में तालीम ऐं सिहत लाइ तमामु घटि रक़म रखी वई आहे, जॾहिं त विर्छ जोगे पोल में पिणु सिंध सां नाइंसाफ़ी कई वई आहे। क़ौमी पार्टीअ बजट खे अवामी फ़ाइदे वारी बजट नथी सम्झे। हीउ बजट अवाम दुश्मन आहे। सिंध इब्यास अकेडमी पारां शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जे फ़िक्र ते 38 फ़िक्री वेहक सिंध इब्यास अकेडमी रिसर्च ऑफिस सोशल विलाज कैंपस ज़ेबेस्ट यूनिवर्सिटी कराची में सिंध जे अज़ीम मुफ़कर सोशल साइंस ऐं शाइर शाह लतीफ़ भिटाए जे सुर कल्याण ते सिंध इब्यास अकेडमी जे रिसर्च एसोसिएट सारंग जोए जी मेज़बानी हेठि थी गुज़री। हिन फ़िक्री वेहक में सुर कल्याण ते सागर मुश्ताक, सारंग जोए, इशरत फातिमा, सनागर जागिराणी, दीपक राठौड़, सोणी जोयो, वजाहत जागिराणी, नसीम खोड़ो, भीमराज सिंह, हक नवाज़, वसाए पोटो, वाजिदा बड़े, सिकंदर मेमन, अज़ीज़ जोए ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त कल्याण लफ़्ज़ जी माना सुख ऐं शांती आहे। कल्याण हिकु क्लासिकल राग आहे जेको सिज लथे खां पोइ ॻायो वेंदो आहे। सुर कल्याण में फ़लसफ़े जे ॻोढ़नि नुक़्तनि खे बयानु कयो वियो आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते तसौफ़ जी वहदतुल वजूद वारे फ़िक्र सभ में मौजूदु या हमओस्त जे फ़िक्र जी तवार मिले थी। शाह लतीफ़ जे सुर कल्याण में जदलियाती मादियत जे बुनियादी उसूल जुज़ जो कुल में समाइण वारो तस्वर पिणु मौजूदु आहे। सिंध सुजागी फोरम पारां सिंध जे क़ौमी दानिश्वर, मौसीक़ी जे ॼाणू, कहाणीकार, तारीख़ नवीस, मुहक़िक़, महिमान नवाज़ ऐं क़ौमी कारकुननि लाइ छपर छांव रहंदड़ साईं रसूल बशीर दरस जो जनम ॾींहुं मल्हायो वियो। सिंध सुजागी फोरम जे मरकज़ी सदर सारंग जोए, मरकज़ी नायब सदर यासीन झुलण, सारंग दरस, अब्दुल गनी आजिज़, रावल रसूल दरस, सरमद दरस, इस्माइल दरस, हबीब दरस, कदीर ख़ासकेली, सिंध राणी ख़ुशी ऐं ॿियनि गॾिजी साईं रसूल बशीर दरस जी आख़िरी आरामगाह ते गुल नछावर करे खेसि क़ौमी तराने सां भेटा पेश कई। जंहिंखां पोइ झंपीर में रसूल बशीर दरस जी माड़ी ते जनम ॾिहाड़े जी मुनासिबत सां हिकु निढड़ी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें साईं रसूल बशीर दरस जे भाउ फ़याज़ दरस, सीनियर शाइर कवि हसन, सिंधी अदबी संगत शाख झंपीर जे सेक्रेटरी दाऊद मीरबहर, काउंसलर ऐं साईं रसूल बशीर दरस जे भाइटे सारंग दरस, पुटनि इस्माइल दरस, रावल दरस, भाइटियनि नगर दरस, सरमद दरस, सिंध सुजागी फोरम जे मरकज़ी नायब सदर यासीन झुलण, गनी आजिज़, सदाम चांग, असद गोपांग, अबू बकर पालारी, अमीन मीरबहर, कदीर ख़ासकेली ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। रसूल बशीर दरस खे भेटा पेश कंदे सालगिरह में शरीक साथियुनि चयो त साईं रसूल बशीर दरस सिंध ऐं साईं जीएम सै जो उहो आशिक़ हो जंहिं समूरी ज़िंदगी सिंधी क़ौम, सिंधी अदब ऐं सिंध जी तारीख़, सिंध जी सक़ाफ़त, सिंध जी मौसीक़ी जी ख़िदमत कई। पाण न सिर्फ़ हिकु सुठो कहाणीकार ऐं ख़ाका नवीस हो, पर हिकु बहितरीनु तारीख़ नवीस ऐं मुहक़िक़ पिणु हो। साईं रसूल बशीर दरस साथ जी मौसम, किंजर किनारे ऐं सुहाई जी सोभ जा ॿ भाङा कहाणियुनि जा किताब लिखी सिंधी कहाणी खे ओज ते रसायो। उनखां अलावा सिंध हीरन खान जे उनवान सां 4 जुल्दनि ते मुश्तमिल ख़ाकनि जा किताब लिखिया ऐं सिंध जी तारीख़, मौसीक़ी ऐं ॿियनि मौज़ूअनि ते संस केतिरा ई मज़मून ऐं ख़ाका पिणु लिखियल आहिनि। साईं रसूल बशीर दरस हिकु ज़िंदा दिलि इंसान हो। संस कुशादी दिलि जियां संस दस्तरख़ान बि कुशादो हो। इल्म अदब अकेडमी पाकिस्तान ज़िले टंडे मोहम्मद ख़ान पारां समाजी तनज़ीम राह मंसिल जे कयल ख़िदमतनि जे एवज़ तनज़ीम जी अॻुवाण महविश पठान, शहबाज़ अली मलिक, शफ़क़त निज़ामानी ऐं संदन समूरे सथ खे मञता ॾियण ऐं संदन पज़ीराई लाइ हिकु तक़रीब इल्म अदब अकेडमी पाकिस्तान ज़िले टंडे मोहम्मद ख़ान जे सरपरस्त आला फ़तह अली शाह शमसी सब्ज़वारी जी सरपरस्ती में मुनक़िद कई वई। प्रोग्राम जी सदारत नामियारे
अदीब, लेखक, वकील ऐं तारीख़दान हकीम मोहम्मद यूसुफ खत्री कई। जॾहिं त एज़ाज़ी महिमान तोक़ीर काज़ी, समाजी अॻवान अब्दुल्ला हफ़ीज़ सठियो, नाले वारो शाइर रशीद समो उर्फ़ गुल टिखड़ाई, उस्ताद मोहम्मद जुमन जानब सुमरो, झूनो अदीब शाइर निसार अहमद नाज़, हिना ज़ोहरा, अब्दुल गफ़ूर कुंभार ऐं ॿिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि पंहिंजे ख़िताब में चयो त राह मंज़िल समाजी तनज़ीम बिना कंहिं फ़र्क़ जे इंसान ज़ात जी ख़िदमत करे रही आहे। सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जी दस्तूरी अदबी वेहक मोहतरम ख़ुदा ॾिनो लगारी जी सदारत में थी गुज़री, जंहिंजी कार्रवाई शाख जे सेक्रेटरी रफ़ीक आस लगारी हलाए। अदबी वेहक में आशिक़ अली गाहो, ग़ज़ल मुख़्तियार निज़ामानी सिंगार, मुतहर हुसैन बहरानी नसरी नज़म, ग़ुलाम नबी शाइर ख़ासि अली ग़ज़ल, जानमुंद लगारी गीत, नजीबुल्लाह ग़ज़ल पढ़ियो। वेहक में पेश कयल तख़लीक़नि ते सिंधी अदबी संगत टंडे मोहम्मद ख़ान जे ज़िले राब्ता सेक्रेटरी आगा जान आगा, शाख टंडे मोहम्मद ख़ान जे सेक्रेटरी रफ़ीक आस लगारी, एजाज़ अली जसकाणी, गुल ख़ासि अली, गुल मुंद सुमरो, डॉक्टर जमाल नासिर सोलंगी, सैयद असलम शाह, महबूब लगारी, फ़याज़ अहमद लगारी, विमिल खीमचंद शर्मा, इमदाद हुसैन अरमान ख़ासि अली, सुमार संगम, तमीज़ुद्दीन कुरैशी, मोहम्मद अशरफ सठियो, समीउल्लाह मेमण, अयाज़ अली लगारी, अयाज़ अली सोलंगी, काज़ी मोहम्मद सदीक़ काठ बांभण ऐं ॿियनि इस्लाही ऐं तनक़ीदी रायनि में हिसो वरितो। वेहक जे वक़्ती सदर मोहतरम ख़ुदा ॾिने लगारी सोने ख़ान लगारी जो कलाम ॿुधाइण बैदि पंहिंजी सदारती राय ॾींदे चयो त सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जी दस्तूरी अदबी वेहक शानदार नमूने थी गुज़री। बहितरीन नकोर तख़लीक़नि मां घणो कुझु सिखण लाइ मिलियो। आख़िर में शाख जे सेक्रेटरी रफ़ीकास लगारी शाह लतीफ़ जे बैत सां वेहक जी पुॼाणी कई। उन मौक़े ते नौजवान शाइर फ़याज़ अहमद लगारी जी सालगिरह जो केक कटे खेसि अजरकूं ओढाए वाधायूं पिणु ॾिनियूं वियूं। जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन मुहाज़ जी मरकज़ी बॉडी जो इजलास पार्टी चेयरमैन रियाज़ अली चांडियो जी सदारत में थी गुज़रियो। जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन तरफ़ां शागिर्द यूनियन जूं चूंडूं कराइण लाइ ऐं सिंध जे तालीमी इदारनि जे ॻाटे टोड़ फ़ीअनि ख़िलाफ़ 30 अगस्त ते सॼी सिंध में एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयो वियो। जीअं सिंध मुहाज़ चेयरमैन रियाज़ अली चांडियो जीअं सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जे मरकज़ी बॉडी जे इजलास में ॻाल्हाईंदे चयो त सिंध में मयारी तालीमी पुरअमन दरसगाहनि जो ख़ात्मो करे सिंध जे मादरे इल्मनि जा अक्सर वाइस चांसलर करप्ट ऐं नाहिल मुक़ररु कया विया आहिनि ऐं शागिर्द यूनियन जी बहाली जो बिल सिंधी असेंबली मां पास कयो वियो आहे। तंहिं बावजूद बि शागिर्द यूनियन जूं चूंडूं नथियूं करायूं वञनि। सिंध जे तालीमी इदारनि में आमरियत लागू कई वई आहे, जिते निसाबी ऐं गैर निसाबी सरगर्मियूं इंतिहाई महदूद बणायूं वियूं आहिनि ऐं सिंध जा सभु तालीमी इदारा जेल खाननि जी सूरत इख़्तियार करे विया आहिनि, जिते इंतिहा पसंद तंज़ीमनि खे सरगर्म करण जी इजाज़त आहे, पर क़ौम परस्त रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंद फ़िक्र ते पाबंदी लागू कई वई आहे। कराची जा तालीमी इदारा सिंधियुनि लाइ नोगो एरिया बणाया विया आहिनि। कराची यूनिवर्सिटी में इंतिहा पसंद तनज़ीमूं शाह लतीफ़ जा बैत डाहिनि थियूं, अजरक ऐं टोपी पाइण ते तशदुद कनि था। लाक़ानूनियत ऐं दहशतगर्दी जो उरूज आहे। वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी गुलशन इक़बाल में अफ़गानी शागिर्द सिंधी हुजण जे करे तालीमी इदारनि अंदरि सिंधी शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि ते सरेआम तशदुद करे रहिया आहिनि, जिन जूं वीडियोज़ पिणु सोशल मीडिया ते मौजूदु आहिनि, जंहिंजी मज़मत करियूं था। वाही पांदी अस्पताल में नर्स सां ज़्यादती जी कोशिश कंदड़ जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार थी नाहिनि सघिया। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ काल्ह बि नवाज़ रुस्तमाणी, शाह नवाज़, अब्दुल्लाह लगारी, मोहम्मद रुस्तमाणी, मोलाबश लगारी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो त राति जी शिफ्ट में ड्यूटी कंदड़ नर्स ख़ैरुनिसा सां पुलिस एहलकार रियाज़ जमाली, माजिद रुस्तमाणी, काशिफ़ जमाली, लियाकत गुल मलूखाणी ऐं ॿियनि नशे जी हालत में अस्पताल में दाख़िल थी ज़्यादती करण जी कोशिश कई। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। सामूंडी तूफ़ान बायपर जुई पाकिस्तान जी सामूंडी पट्टी खां 830 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते पहुची वियो आहे। तूफ़ान जी शिदत जे करे भारत जे मुख़्तलिफ़ रियासतनि में अलर्ट जारी कयो वियो आहे। NDMA जे तर्जुमान जो चवणु आहे त साइक्लोन
बायपर जुई उत्तर हिंदी समुंड में 150 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां मौजूदु आहे। बायपर जुई जी शिदत ईंदड़ 24 कलाकनि ताईं साॻी रफ़्तार ते रहण जो इम्कान आहे। NDMA मूजिबि सामूंडी तूफ़ान कराची खां 910 किलोमीटर ऐं ठठे खां 890 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ॾखण तरफ़ मौजूदु आहे। साहिली इलाइक़नि में तेज़ हवाउनि तूफ़ान ऐं ॿोड़ जो इम्कान आहे। मई में सामूंडी तूफ़ान बाबति लाॻापियल इख़्तियारनि खे आगाही ॾिनी वई आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर लाल जरवार, मरकज़ी अॻवान एडवोकेट इस्माइल ख़ासखेली, काशिफ़ मल्लाह ऐं ॿियनि पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त सिंधु दरिया खे डेमनि ऐं कैनालनि वसीले क़ैद करण जो सिलसिलो गुज़िरियल 1.5 सदी खां जारी आहे। पंजाब जो हुक्मरान तबिको सिंधी अवाम जे एहतजाजनि जे बावजूदु सिंधु दरिया ते नवां डेम ऐं कैनाल ठाहे सिंध जे हिसे पती जे पाणी ते धाड़ो हणंदो, सिंध खे रिणपट ऐं बयाबान में तब्दील कंदो पियो अचे। समुंड में घुर्बल मिक़दार में पाणी न छॾण करे हिकिड़े पासे डेल्टा तबाह थींदो पियो वञे त वरी ॿिए पासे समुंड जो खारो पाणी मथे चढ़ी अचण करे ठटे सिजावल बदीन जूं लखें एकड़ ज़मीनूं समुंड गड़काए चुको आहे। दौलतपुर में ॻोठ होत जो वाहन जी अगवा थियल 13 सालनि जी सैयदा सना शाह जी बाज़ियाबी लाइ काल्ह सहाफ़ी ज़ुल्फ़कार ख़ासखेली, जिस्कम अॻवान अली रज़ा ख़ासखेली, वली महल जोखियो ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इस्लामकोट भरिसां ॻोठ गोमदो जी ढाणी में परिणियल नौजवान 25 वरनि जे लजपत पुट मोती भील ऐं पुष्पा धीअ जगू भील गॾिजी वण में रसो ॿधी फाही खाई इज्तमाही ख़ुदकशी करे छॾी। ॿुधायो पियो वञे त ख़ुदकशी कंदड़ नौजवान ऐं नारी काफ़ी वक़्त खां हिक ॿिए खे चाहींदा हुआ। हिक ई ॻोठ जा हुजण तोड़े हिंदू बिरादरी जे रीतनि रस्मनि मूजिबि वेझनि रिश्तनि में शादी जे पाबंदियुनि सबबि हूअ शादी न पिए करे सघिया, जंहिंजे करे हुननि ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। फ़ौजी अदालतनि में शहरियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। जॾहिं त दाख़िल कयल दरख़्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत, क़ानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत, घरू वज़ारत, बचाव वारी वज़ारत, पंजाब हुकूमत, KPK ऐं बलूचिस्तान जी हुकूमत खे धुर बणायो वियो आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त दरख़्वास्त अवामी मुफ़ाद में दाख़िल कई वई आहे। आर्मी एक्ट 1952 तहत सियासी अॻवान ऐं कारकुननि समेत सिविलियन जो ट्रायल इंतिहाई अवामी अहमियत जोॻो आहे, छो त फ़ौजी ट्रायल या सिविलियन जो कोर्ट मार्शल आइन जी भञकड़ी आहे। दरख़्वास्त गुज़ारनि जो मौक़िफ़ आहे त कोर्ट मार्शल या फ़ौजी अदालत सिविलियन खे तमामु महदूद मौक़ियुनि ते ऐं सिर्फ़ु ऑफिशियल सिक्रेट्स एक्ट में बयानु कयल ॾोहनि जे लाइ ट्रायल करे सघे थी। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त आर्टिकल 245 ते अमल दरामद जो सिधो सो असरु आइन जे आर्टिकल 10, 14, 15 ऐं 19 ते आहे। समूरनि गिरफ़्तार जवाबदारनि खे शफ़ाफ़ ट्रायल जो हक़ ॾिनो वञे। दरख़्वास्त में इहा बि अपील कई वई त सुप्रीम कोर्ट फ़ौजी अदालतनि में सिविलियन जे ट्रायल करण वारे अमल खे गैर आइनी करार ॾिए। प्रोफेसर अजमल सावंत ऐं नौजवान सदाम लाशारी जे क़त्ल ऐं मासूम नियाणी प्रिया कुमारी जे अगवा में मुलवस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ियुनि जी तनज़ीम GWC सिविल सोसाइटी वकीलनि ऐं शहरियुनि पारां मातली में रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ज़फ़र हकड़ो, ज़ाहिद चढ़ड़, अब्दुल शकूर मेमण, असलम महदो, काशिफ़ ताहिरी, अशरफ चांडियो, मुमताज़ ऐं ॿियनि चयो त प्रोफेसर अजमल सावंत ऐं नौजवान सदाम लाशारी जा क़ातिल गिरफ़्तार कया वञनि। प्रिया कुमारी खे अगवा कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वञे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर।